इन खां पोइ सरक सरक नाटकी थियल असांजे घर जी ज़ुबान आहे माई ठाही इन खे ॻाल्हायो ऐं इन खां पोइ सुर कोमल नाणो जेको शादो लती मिटाई जो आहे कोक स्टूडियो वारो बस इन्हनि ते मां अॼु परफॉर्म कंदसि महिरबानी
पवंदा तारिये तेरी पवंदा तारिये जदहे गागा तदहे मिलदा सी तदहे मिलदा सी हो तदहे
अंसारी भाई मैंने लिंक भेजा आपको। हाँ लिंक देखो ना जरा, ओपन करके देखो। मेरा ऑडियो चाहिए, ऑडियो कैसा है? ऑडियो ऑडियो उसमें डालो। दूसरा वाला ऑडियो आता है, मुझे बताओ। ऑडियो ज़्यादा करो, ऊपर करो। आता नहीं है? हाँ बाहर जरा सुन जाओ।
one. Excuse me, excuse me, excuse me. Can we have one more?